दोस्तों छा हाल आहे? ख़ुशि आहियो दोस्तों? हीउ ॿियो हिकिड़ो क़दम खयो आहे असां जेके मज़दूर वीचारा आहिनि कंपनी मां जेके जेको आहे को हींअर फारिग वेठा आहिनि उन्हनि खे रेड़ा खोले ॾिना आहिनि। उहे 800,000 रुपया कमाइनि था ऐं पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कनि था ऐं तक़रीबन 4-5 माण्हुनि खे असां मां रोज़ीअ ते लॻायो आहे ऐं उहो 800,000 रुपया कमाइनि था ऐं पंहिंजे राशन जो बंदोबस्तु पंहिंजे ॿारनि जो ख़र्चु उहे कढनि था पिया। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि खां जेके बि माल वग़ैरह जंहिं वटि आहे जेके कारोबारी माण्हू आहिनि उहे अहिड़ा माण्हू पाड़े वारा ॾिसनि जेके बेरोज़गार वीचारा वेठा आहिनि जंहिंखे खाइण लाइ कुझु न आहे, बजाए उनखे राशन ॾियण जी अगरि उहो उन्हनि खे रोज़ी रेड़ो वग़ैरह खोले ॾियनि त हू पंहिंजे राशन जो ई बंदोबस्तु कंदा ऐं कंहिं ते ॿार बि न भञणंदा, कंहिं ते ॿार बि जेको आहे न थींदा। सो हीअ असांजी कोशिशि लॻी पई आहे। तक़रीबन 5-6 ॼणनि खे मां रेड़ो खोले ॾिनो आहे। ॿिया बि दोस्त आया आहिनि, पिपरी खां आया आहिनि, उहे भरनि था माल ऐं हीअ खणी ईंदा हिते पिपरीअ मंझि हलाईंदा ऐं पंहिंजी जेको आहे रोज़ी कमाईंदा ऐं कंहिंजे हथ न टंगींदा। महिरबानी।